सिंध तरक्की पसंद पार्टी पारां किनालनि मंसूबनि ख़िलाफ़ ॾाइरगी में अवामी मेड़ाको। सिंध में किनाल समूरा नामंज़ूर जागरता मुहिम जे सिलसिले में एसटीपी तरफ़ां ॾाइरगी जे जामिया मस्जिद चौक अॻियां अवामी मेड़ाको थियो, जंहिंमें कारकुननि ऐं अॻवाननि वॾी अॻु में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्की चयो त हीउ को इलेक्शन वारो माहौल न आहे जो मां तव्हां खां वोट वठण आयो आहियां। हर सिंध जे ज़ियापे जी ढंग आहे, जंहिंमें असां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, छो त जेकॾहिं सिंधु मां उहे नवां किनाल कढिया विया त पोइ सिंध बंजर बणिजी वेंदी ऐं असां वीहरे मरी वेंदासीं। जेको असांजे बच्चनि जी ज़िंदगी नथो बचाए, जेको दरिया जो पानी नथो बचाए, उनखे वोट खां छो भला माई न ॾिठो कैमरा कीअं ॾिसंदी, अशरफी कैमरा कीअं ॾिसंदी। मां सिंध मां जी फरियाद खणी गुज़िरियल 3 महीननि खां वठी सिंध जे गली गली चौक चौक घटी घटी हलूं पिया, शहर शहर हलूं पिया। असांजो इहो ऐलान आहे ऐं तव्हांखे ख़बरदार करण आया आहियूं त अॼु इलेक्शन जी मौसम न आहे जो को चवे त डॉक्टर कादिर मक्सीअ जी वोट वठण आयो आहे। असां न वोट वठण आया आहियूं ऐं न ई के ज़ाती गर्ज़ लाइ आया आहियूं, को ठीको ऐं प्लाट ऐं परमिट वठण लाइ सरकार खे दबाव में आणण लाइ आया आहियूं। असां सिंध मां जी फरियाद खणी गुज़िरियल 3 महीननि खां वठी सिंध जे गली गली चौक चौक घटी घटी हलूं पिया, शहर शहर हलूं पिया। असांजो इहो ऐलान आहे ऐं तव्हांखे ख़बरदार करण आया आहियूं त